अस्सलाम वालेकुम या आली मदद। मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ करण वारो फ़क़ीर अब्दुल सत्तार मीरबर सुगड़ फ़क़ीर नाथ ख़्वान मालिकनि जी महिरबानी सां। मुंहिंजा मुर्शिद पाक आहिनि सरदार सैयद मुहम्मद जी अल शाह जीलानी जेकबाद वारा। मुंहिंजा साईं ॿुधण वारो सभिनी खे हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु आहे त असां जो जेको अॼु सफ़र थियो आहे उहो मुंहिंजे पंहिंजे मुर्शिदनि करीमनि जे फ़क़ीरनि ॾेई वञण जो प्रोग्राम थियो आहे। असां शिकारपुर खां निकिरी करे असां रते देरे पहुता आहियूं जो असां हिन वक़्तु जंहिं आस्थाने मौजूदु आहियूं त उहो आस्थानो जेको आहे सो मीर मल गुलज़ार ख़ान उमराणी फ़क़ीर जे आस्थाने ते आया आहियूं। मौला हुनखे गंज बख़्शियो आहे। उन फ़क़ीर जो असांखे दीदार नसीब न थी सघियो पर उन आस्थाने ते वेठा आहियूं। असांजो जेको अॻिते प्रोग्राम आहे फ़क़ीर जो नीगर वेठो आहे, नालो बाबा मीर मुकीम ख़ान उमराणी, उन सां मुलाक़ात थी। तुफ़ैल बि पुटु अथसि, तव्हांजो नालो सूबो ख़ान। ही बि आहिनि, सभई ख़ान आहिनि। ख़ैर सां मौला कंदो फ़क़ीर बि थींदा। पर हाणे असांजो जेको अॻिते सफ़र आहे उहो आहे सूफ़ी अब्दुल गफ़ूर मुगेरी साहिबु, जेको कंबर खां अॻिते फ़क़ीर साईं असांजे महबूबनि करीमनि जो फ़क़ीर आहे। उन जे ॻोठु वञिणो आहे। उते फ़क़ीर जे लाइ फ़क़ीर जो नंढिड़ो गुज़ारे हो पोटो, उन जी दुआ जे लाइ अॼु असांजो सफ़र हिते थियो आहे। ऐं इन खां अॻिते में असांजो प्रोग्राम आहे राति जेको आहे इनशा साईं ख़ैरु करे असांखे पहुचणो आहे किथे पंहिंजो ख़ैरपुर नाथन शाह जेके असांजे हादी पाक जा मुगेरी फ़क़ीर आहिनि उन्हनि वटि पहुचणो आहे। राति उते महफ़िल आहे। सुभाणे राति वरी अञा हिकिड़ा फ़क़ीर आहिनि उते दादू जे लॻ आहिनि, उन्हनि फ़क़ीरनि वटि प्रोग्राम आहे। इनशा इहे प्रोग्राम कंदा, अलाह ख़ैरु कंदो मदीने वारे साईं जे सदिके त वरी असां ईअं मोटंदासीं त लाड़काणे खां फिरंदा वरी ख़ैरपुर जे पासे ॾे वेंदासीं। त मुंहिंजा साईं अॼु जेको हीउ सफ़र असांजो थी रहियो आहे इहो इन पासे वञण जो आहे। ऐं तव्हां सभिनी ॾिसंदड़ ॿुधंदड़नि खे असांजो अर्ज़ु आहे त दुआ कजो असांजो ख़ैर सां इहो सफ़र पूरो थिए। असां सां गॾु जेको मूंसां गॾु आहे फ़क़ीर मोहम्मद कासिम शेख, हे मुंहिंजे हादी पाक जो फ़क़ीर आहे। थोरो ओते सुर हेॾे ॾेखार फ़क़ीर खे, तूं हिन खे ओते सुर मोबाइल खे हीअं कर। त मुंहिंजा साईं असां फ़क़ीर मोहम्मद कासिम शेख बि असां सां गॾु मौजूदु आहे ऐं फ़क़ीर ग़ुलाम नबी जमाली, फ़क़ीर ग़ुलाम नबी जमाली ऐं असांजो जेको आहे सो फ़क़ीर साईं जी महिरबानी आहे जो असांखे जोड़ में खणंदो आहे पाण सां गॾु। त मुंहिंजा साईं इनशा दुआ में यादि वरी इनशा पोइ तव्हांखे वरी पोइ जिथे वेठासीं उते का न का महफ़िल ॿुधाईंदासीं। हा असांजो त हा अदड़े मुकीम ख़ान खे असां अर्ज़ु कंदासीं, अदड़े खे ॾेखार न, उनखे असां अर्ज़ु कंदासीं त बाबा साईं खे असांजा सलाम अर्ज़ु करे पेश करे इनशा ॿिए चकर। मुंहिंजो अबो बीमार आहे, सभिनी खे गुज़ारिश आहे त दुआ घुरनि मदीने पाक वारनि खे बि हे भली करे आया आहिनि, असांजा महिमान आहिनि, उन्हनि खे असां भली कयूं। वॾी महिरबानी कुर्ब एहसान।